नसीराबाद में अवां खे ख़बर ॾींदा हलूं त नसीराबाद लॻ वॻण रोलर हेल्थ सेंटर इंतज़ामिया जे अदम दिलचस्पी सबब तबाही जे किनारे ते पहुतल आहे। सिंध हुकूमत पारां अवाम खे सिहत जूं सहूलियतूं मुहैया करण जी दवाऊं कूड़ियूं थी वयूं आहिनि। करोड़े रुपयनि जी बजट हूंदे बि अस्पताल में दवाउनि जी शदीद खोट, स्पेशलिस्ट डॉक्टर मुक़रर न थियण करे अक्सर वार्डन खे ताला, ओपीडी जो बाइकाट ते को बि डॉक्टर मौजूद न हो। एमएस जे ऑफिस खे बि तालो आहे। अमलो घर वेठे पगारूं खणण लॻो आहे। सिहत जी सहूलियतूं न मिलण ते ख़ल्क ख़ुदा परेशान, मरीज़ दरबदर थियण लॻा आहिनि। हिन सिलसिले में मरीज़नि ऐं शहरियुनि जी सियासी समाजी अॻवान कामरेड ग़ुलाम हुसैन मुग़ैरी गुलाब वॻण ऐं ॿियनि ॿुधायो आहे त वॻण सिहत मर्कज़ अवाम लाइ बेलाभ बणियल आहे। करोड़े रुपयनि जी बजट हूंदे बि का बि सहूलियत न मिली रही आहे। बिल्डिंग ज़बू हाल जो शिकार आहे। अस्पताल जूं दीवारूं ढही पट थी वयूं आहिनि। अमलो ऐं मरीज़ में ख़ौफ़ छायल आहे। हिननि वसवारनि खां मुतालबो कयो त नोटिस वठी अस्पताल में डॉक्टर ऐं दवाउनि जी खोट ख़त्म करे सहूलियतूं फ़राहम कयूं वञनि, न त ॿी सूरत में एहतजाज जी तहरीक हलाई वेंदी। अस्सलाम वालेकुम जी, मैं तांजी पंहिंजी शैला गोले मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त सूमरो वॉलपेपर शॉप हैदराबाद कासमाबाद मेन में दुकान खुली वई आहे ऐं राब्ते जे लाइ रांझण अली सूमरो। जीअं तव्हां पंहिंजे घर में वॉलपेपर्स वग़ैरह लॻारायो था या डेकोरेशन जो खोड़ सारो कमु करारायो था त यकीनन नंबर ते तव्हां राब्तो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।